तहरीक इंसाफ जो चेयरमैन इमरान खान अॼु पंजाब ऐं ख़ैबर पख्तूनख्वा असेंबलियुनि खे तोड़ण जी हतमी तारीख़ जो ऐलान कंदो। उन सिलसिले में लिबर्टी चौक लाहौर में अॼु जलसो कयो पियो वञे। पीटीआई जे अॼोके जलसे जे हवाले सां तयारियूं जारी आहिनि, जॾहिं त सिक्योरिटी जा इंतज़ाम पिणु सख़्त कया विया आहिनि। पीटीआई चेयरमैन इमरान खान अॼु लाहौर जे लिबर्टी चौक ते क़ौमी ऐं सूबाई असेंबलियुनि जे 560 खां वधीक मेंबरनि जे मुस्तक़बिल जो फ़ैसिलो कंदो। इमरान खान पंजाब ऐं केपीके जूं असेंबलियूं तोड़े ऐं क़ौमी असेंबलियुनि मां ॿीहर इस्तीफ़ाऊं ॾेई पीडीएम जे सरकार खे वक़्त खां अॻु आम चूंडूं कराइण लाइ मजबूर करणु घुरे थो। ज़रियनि मूजिबि काफ लीग ऐं ख़ुदि पीटीआई जा केतिराई वज़ीर फ़िलहाल असेंबलियूं तोड़ण जे हक़ में नाहिनि। ज़रियनि मूजिबि इमरान खान पार्टी ऐं इतिहादनि जे अंदरूनी दबाउ सबबि अॼु असेंबलियूं तोड़ण जो ऐलान करण बदिरां असेंबलियूं तोड़ण जी रुॻो तारीख़ जो ऐलान करे सघे थो। होॾां गुज़िरियल ॾींहुं सहाफ़ियुनि ऐं तजिया निगारनि सां ॻाल्हाईंदे इमरान खान चयो त जेके चई रहिया आहिनि त असेंबलियूं न तोड़ियूं वेंदियूं, उहे मुंहिंजे अॼोकी तक़रीर जो इंतज़ारु कनि।